वन यूनिट लागू थियण सां सिंध हिकु नए अज़ाब में विकोड़जी वई ऐं हू वरी सियासत में मुतहरिक थींदे वन यूनिट ख़िलाफ़ जिदोजहद में शामिल रहिया। कुछ हल्का इन ॻाल्हि ते बि हैरत जो इज़हार कंदा नज़र अचनि था त पाकिस्तान ठहण लाइ सिरतोड़ कोशिशूं कंदड़ GM सैद हिन मुल्क जो पहिरियों सियासी कैदी बि बणियो। 1971 में काज़ी मोहम्मद अकबर जे मुक़ाबले में चूंडूं हाराइण खां पोइ इलेक्शन जे झंझट खां संदसि दिलि टुटी पई ऐं मुल्की सियासत तां बि हथु खणी वियो। सिंध में हक़नि जी जिदोजहद जारी रखंदे 1973 में हुन GS सिंध तहरीक जो बुनियादु विधो ऐं संदसि तहरीक सिंध जे नौजवाननि जो पाण ॾांहुं ध्यानु छिकायो। पाकिस्तान ठहण खां पोइ GM सैद मजमूई तौर ते 30 साल नज़रबंद या क़ैद रहियो, जेको मुल्की तारीख़ में डिघे खां डिघो क़ैद ॿुधायो वञे थो। 1992 में GM सैद सिंध जो दौरो शुरू कयो ऐं खेसि 19 जनवरी ते गिरफ़्तार करे घर में नज़रबंद कयो वियो ऐं हू वफ़ात ताईं नज़रबंद ई रहियो। उन दौरान खेसि कंहिं बि अदालत में पेश न कयो वियो। एमनेस्टी इंटरनेशनल खेसि उन दौरान ज़मीर जो कैदी बि करार ॾिनो। साईं GM सैद न फ़क़ति सिंध पर पाकिस्तान ऐं बर सगीर जी अहम सियासी शख़्सियत रहिया ऐं उन ई हैसियत में हमेशह यादि कया वेंदा।